अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त सिंधी अॼु तमामु बहितरीनु फ़िल्म जे बारे में अपडेट ॾियणो आहे तव्हांखे। सो अगरि तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक कजो ऐं कमेंट बि कजो। सो अगरि तव्हां लाइक ऐं कमेंट शेयर करण सां को बैलेंस कोन वेंदो पर असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी। सो ही हलो था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़, जेको दरिया ते फ़िल्म ठही रही आहे जंहिंमें इस्माइल चांडियो, मंज़ूर सिताई राइटर आहे, सईद सईद निसार शाह आहे, जावेद दबड़ो आहे ऐं अहमद अली आहे, एजाज़ अली आहे, सिकंदर अली सुखाणी ऐं ॿिया काफ़ी दोस्त आहिनि, आर्टिस्ट आहिनि जेके हिन फिल्म में कमु करे रहिया आहिनि। इंशाल्लाह ईद ते रिलीज़ कयो वेंदो ऐं हीअ हिन जी कहाणी मुख़्तसिर दरिया ते आहे जेका हींअर काइनालनि जे बारे में आहे। सो ही फिल्म तमामु बहितरीनु कहाणी ते हूंदो। हिन में निसार शाह ऐं तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहिनि। ईद ते रिलीज़ थींदो। सो इहा हुई अपडेट तव्हां लाइ। तव्हांखे हीअ अपडेट कीअं लॻी? सो जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो।